जवाब न रही है। अॼु दुनिया तब्दील है। अॼु नज़रिया आदर्श जिन खां बेसाखियूं वठी सॼी दुनिया जे शाइरनि सॼी दुनिया जे शाइरनि ऐं सॼी दुनिया जे मुसफ़रनि सॼी दुनिया जे सरकराशनि उन मां कमु वठो। अॼु ही उहा दुनिया न रही है। अॼु कंहिं बि शाइर खे दुनिया में सॼी दुनिया में अॼु कंहिं बि शाइर खे कंहिं वाक़ई उन कैपिटलिज़म में उन कम्युनिज़म वारे जे झगड़े जे विच ते बीठल कंहिं बि आर्टिस्ट खे हाणे उहा बेसाखी वठण जी का बि न आहे, न रही आहे। ऐं जेकॾहिं ही दोस्त कंहिं बि नज़रिए जी बेसाखी न आहे, वाक़ई हिकु शाइर जा ज़िंदगी जे मुतलिक़ पंहिंजा ज़ाविया हूंदा ऐं ज़िंदगी जे मुतलिक़ पंहिंजो छेद हूंदो आहे। असल में उहो छेद ई हूंदो आहे जेको नज़रनि सां न रही बि हज़ारे नज़रनि खे दवाम बख़्शींदो आहे, हुनखे जिला बख़्शींदो आहे। उहो हिकु शाइर जो पंहिंजो नज़रियो हूंदो आहे। उहो शाइर जो न पर हिकु आर्टिस्ट जो ज़िंदगी जे मुतलिक़ पंहिंजो नज़रियो हूंदो आहे। हर आर्टिस्ट जो पंहिंजो ज़िंदगी जे मुतलिक़ पंहिंजो तजुर्बो ऐं पंहिंजो निचूड़ हूंदो आहे। ऐं ही निचूड़ जेको असांजे दीदार शाह वटि आहे उहो कंहिं बि बेसाखीअ जो मोहताज न आहे। हा, फैज़मन फैज़ वॾो शाइर आहे, मञोसीं। हा, यार सिंध जो महान आहे, मञोसीं। हा, हबीब जालिब तमामु वॾो शाइर हो, मञोसीं। हा, सरदार जाफ़री तमामु वॾो शाइर हो, मञोसीं। ऐं सिंध में कई ॿिया शाइर उन्हनि जे लाइ सभिनि जे लाइ एतिराम आहे। पर ज़रूरु हिकु ॾींहुं ईंदो ऐं उहो अचिणो आहे ऐं अची चुको आहे। छेद सभिनि जो निकिरंदो। फैज़ साहब पंहिंजे आर्ट में पंहिंजे ज़िंदगी जे ज़ाविये में जेके ज़िंदगी जे मुतलिक़ छेद ॾिना उनजो हिसाब किताब करिणो आहे ऐं रहणो आहे। अयाज़ साहब जो बि आहे। ईअं ॿियनि बि इनकलाबी ऐं मज़ामती ऐं रस्मिया शाइरी कंदड़नि जो हिसाब किताब ज़रूरु आहे ऐं उहो थियणो आहे। ईअं मता मबादा थी वञे साईं नवाज़ ख़ान त उन्हनि जो जेको पोयां ॻोल्हींदड़ अचे, उन्हनि ते ॻाल्हाईंदड़ अचे, मता उनजी केतिरी शाइरी फैज़मन फैज़ समेत ऐं उन कबीले जा केतिरनि दुनिया जे मशहूरु शाइरनि लोरक खां वठी नाज़िम हिकमत खां वठी बाबलो निरोधा खां वठी ऐं दुनिया जे ॿियनि अज़ीम शाइरनि वॾनि शाइरनि जी मतां केतिरी शाइरी जेका उहा अञा ते मधीरो अची वञे, पंहिंजे वक़्त जी हालतुनि जे ताबे अची वञे उहा शाइरी। पर जेका ज़िंदगी जे मुतलिक़ शाइरी हूंदी आहे, ज़िंदगी जे अज़ली जेके दर्द आहिनि, ज़िंदगी जा अज़ली जेके अंज आहिनि, इंसान जे बहबूब जी फलाह जे मुतलिक़ जेका वीचार आहे शाइर जो मतां उहो बची वञे। ऐं इहो असां पंहिंजे अखियुनि सां सिंध में बि ॾिसूं पिया ऐं दुनिया जे केतिरनि मुल्कनि जे मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि जे आर्ट जे मुतलिक़ असां ॾिसूं पिया अखियुनि जे अॻियां। असां ॾिसूं बि था त निरोधा बचे थो पियो। हा, उन जॻह ते जिते निरोधा वटि पंहिंजी चिली ऐं उनजी तहज़ीब ऐं उनजो कल्चर ऐं उनजो पैठास, उनजो दर्द, चिलीअ जी ज़मीन, जिथे जिथे उनजे शेर में ऐं जिथे जिथे उनजे कलाम में ऐं अज़ली इंसान जे फलाह ऐं बहबूद जा जिथे जिथे ॾस ऐं ओञाण ज़िंदगी जे लाइ उन पेश कया उते ज़रूरु बचे थो। ईअं साहिब लुधियानी बची वेंदो, ईअं फैज़ साहब बि बचे थो, ईअं अयाज़ साहब बि घणो बचे थो। पर हे जेके शाइर आहिनि, ही जेका पीढ़ी आहे, इन्हनि सभिनी वॾे लुड़ गोड़ शोर खां ॿाहिरि निकितल हिकिड़ा नेचुरल फितरती असलूका शाइर आहिनि, जिन वटि ज़िंदगी जो पंहिंजो रियाज़ आहे, जिन पंहिंजे रियाज़ मां कॾहिं कुझु ॾिनो आहे, जेको कुझु पेश कयो आहे, उन्हनि जी अनमोलता
ऐं उन्हनि जी महानता ज़रूरु साबित थींदी, छो जो सिंधी शाइर तमामु घणा हींअर आहिनि। फ़क़ति एतिरी ॻाल्हि आहे त सिंधी शाइरीअ खे सुठा ॿुधंदड़ कोन आहिनि। जंहिं ॾींहुं सिंधी शाइरीअ खे सुठा ॿुधंदड़ मिली विया ऐं ॿिए नंबर ते सिंधी शाइरीअ खे अॼोकी तारीख़ ते नक़ाद नसीब न थियो आहे। जंहिं ॾींहुं नक़ाद नसीब थी वेंदो उन ॾींहुं हिननि उन्हनि अनमोल महान ऐं पंहिंजे ज़ात खे दर्द में ॿोड़े पंहिंजे ज़मीन सां पंहिंजूं जड़ूं मज़बूत रखे जेको कुझु इम्पोर्ट नज़रियनि खां सवा कुझु ॾिनो आहे उहो बचंदो ऐं उहो ई बचणो आहे। ऐं अॼु असां हिन जॻह ते गॾिया आहियूं। दीदार शाह साहिब जी उमिरि ॼाओ 1980। हीअ असांजो शाइर जावेद जबार उहो ॼाओ 1993 में। घटि में घटि हिननि जी उमिरि मां 15 साल त कढूं। जेकॾहिं पाण कढंदासीं 15 साल 80 मां 95 में शाइर शेर लिखणु शुरू कयो आहे। ऐं जेकॾहिं असां ज़िंदगी मां कढंदासीं 93 मां 15 साल त हुनजो जेको वक़्तु बची थो वञे त इहे जेके बि उथलूं ऐं बहरान ऐं इहे जेके तज़बुब हुआ, इहे जेके हलाऊं हुयूं, इहे जेके शोर हुआ, इहे जेके लाउडली आवाज़ हुआ, उन्हनि सां त हे त मिलिया ई कोन। हिननि त सिधो मुख ॾिठो आहे, सिधो मुख ॾिठो आहे पंहिंजे महबूब शाइर जेको असांजी ज़मीन जो फ़क़ति पहिरियों ई आख़िरी शाइर आहे, अमानती शाइर आहे, ज़मानती शाइर आहे, शाह लतीफ़। शाह लतीफ़ सां ई मिलिया ऐं पंहिंजे अज़ीम क्लासिक सां उन्हनि जो वास्तो रहियो आहे ऐं पंहिंजे ज़माने सां पंहिंजे ज़माने जा जेके दर्द आहिनि, पंहिंजा अंज आहिनि, उन्हनि मां हुननि जेको कुझु नतीजो कढियो आहे उहो उन्हनि रखियो आहे। लिहाज़ा हिननि जो कमु अॻूणनि जो तमामु वॾो कमु आहे, पर हिननि जे कम ते नक़ाद ईंदो, अचे लिखंदो ऐं ॻाल्हाईंदो, उन नक़ाद जी ज़रूरत आहे, उनजी ॻोल्हा आहे। दीदार शाह पंहिंजे शाइरीअ में, पंहिंजे कलाम में निबार आहे। असां आवाज़ गज़ल जे हवाले में तमामु घणा ॿुधा के अब्दुल रज़ाक राज़ खे पढ़ियो हुजे अलाए न पढ़ियो हुजे। उन खां पोइ गॾोगॾु अयाज़ साहिब जो ज़मानो अचे थो। गज़ल में अयाज़ साहिब खां तमामु अॻियां माण्हू हुआ, हम सर्व हुआ। वरी अयाज़ खां पोइ बि हिकिड़ा शाइरी में माण्हू हुआ, शाइर हुया जिन लिखियो। मिसाल तौर सां तालिबुल मौला जे गज़ल ते मधड़ियूं कीअं ॾिसंदासीं? न। वफ़ा पली जे गज़ल ते मधड़ियूं कीअं ॾिसंदासीं? न। सरशाह रुखी जी गज़ल ते कीअं ॾिसंदासीं? न। आऊं त आख़िरी ज़माने ते पुटां त असां फैज़ बख्शापुरी जे कंहिंखे मञी कंहिंखे असां वटि निकाली हुई, हे तरक़ी पसंद, हे रुजत पसंद, हे हो ईअं न। उर्दू वारनि कोन कयो। उर्दू वारनि पंहिंजे सॼे माहौल खे, सॼे पंहिंजी विरासत खे क़बूल कयो, उनखे संभालियो। असां वटि इहे मिड़ई लीका वग़ैरह हुआ। हे जेको दीदार शाह आहे, हिन जो गज़ल अयाज़ जहिड़ो गज़ल न आहे। हिन जो गज़ल वफ़ा नातन शाही जहिड़ो न आहे। हिन जो गज़ल वफ़ा पलीअ जहिड़ो न आहे। हिन जो गज़ल अयाज़ गुल जहिड़ो न आहे। हिन जो गज़ल अयाज़ जानीअ जहिड़ो न आहे। ऐं ही जंहिं पंहिंजे पीढ़ीअ में ऐं निकितो आहे, आउं उन मुबारक थो ॾियां इन पंहिंजी दौर ते इन सिन्फ़ जे हवाले में मोहर हणी आहे। सबबु हीअ आहे त जेको शाइर शेर चढ़े उन वटि जेकॾहिं पंहिंजो डिक्शन आहे, आउं सम्झां थो अहिड़ो निभाग कंहिं शाइर नसीब नथो अचे। डिक्शन सां, लहजे सां शाइर ठातो वेंदो आहे। असां केतिरा शाइर पढ़ंदा बि आहियूं, ॿुधंदा बि आहियूं, उनजी शाइरीअ मां अलाही केतिरा ॿिया आवाज़ असांखे ॿुधण जा नसीब थींदा आहिनि। को किथां बि ईंदो आहे, को किथां बि ईंदो आहे, को उॾामंदो ईंदो आहे, किथां निकिरंदो आहे, ज़रूरु निकिरंदो आहे। ऐं ईअं ई आहिनि वॾनि शाइरनि जा
नाला वठण जी ज़रूरत न आहे कंहिंखां बि, को न आहे इहो कमु आहे नक़ाद जो असां शाइरनि जो आहे कोन, पर मजबूरी आहे असां तां बेवाजिबी आहे त असांखे पंहिंजे दौर जो नक़ाद न मिलियो। आउं अॼु थो चवां शाह लतीफ़ खे नक़ाद कोन मिलियो आहे, सभु शाइर मिलिया आहिनि, नक़ाद किथे मिलियो आहे? शाह लतीफ़ खे। अयाज़ साहिब खे नक़ाद किथे मिलियो आहे? जॾहिं नक़ाद ईंदो हिन दीदार शाह खे फ़क़ीर खे ज़रूरु उहो अचे ॻोल्हींदो ऐं लिखंदो त हा भाई हिन जेके क़ाइदा आंदा आहिनि कोई क़ाइदा बि नवां आंदा पंहिंजे शेर लाइ। ऐं निरोधा चयो त ख़्याल जेको आहे उहो पंहिंजो फॉर्मेट पाण खणी ईंदो आहे। हीअ थोरी आहे त आउं अॼु लिखां त हिन क़ाइदे लिखनि, मुंहिंजे हथ में आहे, कंहिं ॿिए कंहिं शाइर बस में हुजे थो हुजे, असांजे बस में आई कोन। त ख़्याल पंहिंजो क़ाइदो कहिड़ो खणी ईंदो, ऐं हिन वटि जेके क़ाइदा आहिनि उहे पंहिंजा ख़्याल खणी आयो आहे, उहो फॉर्मेट ख़्याल खणी आयो। ऐं ॿी वॾे में वॾी सुञाणप दीदार शाह जी इहा रहंदी त हुन वटि शब्द भंडार आहे, अहिड़ो शब्द भंडार आहे जेको सिंधी शाइरीअ में ॿिए कंहिंखे नसीब न थियो आहे। इहो भाग साबाग दीदार शाह जो आहे त हुन पंहिंजे ॿोलीअ में पंहिंजे गज़ल जे लाइ, पंहिंजे आर्ट लाइ, पंहिंजे ख़्याल लाइ अहिड़ी ॿोलीअ जो अहिड़ी तख़लीक़ी ॿोलीअ जो उन इस्तेमालु कयो आहे जेको अॻु सिंध जे शाइरनि वटि मिलणु ॾाढो मुश्किल आहे। ॿियूं जेके हिन तरकीबूं जोड़ियूं आहिनि, जेके अलामतूं जोड़ियूं आहिनि, जेके तशबीहुनि सां पंहिंजे शेर खे उजागर कयो आहे, इहो अॻे जेका बि गज़ल जी शाइरी आहे उन में उहो मौजूदु न आहे। ऐं सिंधी ॿोलीअ जो हिन दौर में पंहिंजे वक़्त में ॿिया बि केॾा अहम ऐं मुहतरम शाइर आहिनि, वॾा शाइर आहिनि, बिल्कुलु शाइर, पर उन्हनि वॾनि शाइरनि जे विच ते दीदार शाह पंहिंजी हिकिड़ी रियासत जोड़ी आहे, उनजो उहो पाण शहज़ादो आहे, उन ते पंहिंजी उनजी हुकूमत आहे, उनजा पंहिंजा उन दरबान आहिनि, उनजे मथां वक़्तु पंहिंजा मोरछल लुॾाए छॾिया आहिनि। इहो नसीब हर कंहिंजे वस में न ईंदो आहे। इहो दीदार शाह खे इहो क्रेडिट उनखे मिले थो। असांजो जेको मामलो रहे थो त भला इहो छो नथो थिए त शायदि दुनिया जहान ते त ॻाल्हाइनि, दुनिया जहान जो ॻाल्हाइनि, मंज़रनि जो ज़िक्र कनि, जायुनि जो ज़िक्र कनि, ॿार रुगो ॿार हलनि ऐं ॿार जूं ॻाल्हियूं कनि। छा हिकु शाइर खे पाण सां मुलाक़ात न आहे करणी? छा हुनखे पंहिंजे पाण सां मिलणो न आहे? शाइरनि खे हर शाइर खे उनजे शेर में ॻोल्हींदो आहियां त आख़िर ही शाइर पाण किथे थो लभे मिले। जहां जा ज़िक्र बिल्कुलु दो सुमरो असांजी शनाख़त आहे, असांजो ॾठ आहे, असांजो ॿल आहे, असांजी कुवत ऐं ताक़त आहे, असांजो जज़्बो आहे, असांखे हिमथाइणु, असांखे उथारे ॾियणु, जोश जज़्बो ॾियण जे लाइ हिकिड़ो किरदारु आहे। ऐं उनजो बि पाईंदड़ मां साईं जीअमसद मञींदो आहियां त उहो ई किरदारु साईं जीअमसद ॿुधाए त क़ौमी हीरोज़ कहिड़ा थींदा आहिनि। उनजो ज़िक्र हुजे, जहान जो ज़िक्र हुजे, पर माण्हू शाइर पाण आहे ऐं उहो उनजी ज़ात जो वठ न हुजे, उनजी शाइरीअ में उनजी ज़ात जो वठ न हुजे, उनजी ज़ात जी तकलीफ़ न हुजे। जॾहिं बि शाइर जेको असलो कोई सचो शाइर आहे, फितरती शाइर आहे, तख़लीक़ी शाइर आहे, जॾहिं बि पंहिंजे वढ सां मुलाक़ात करे, पंहिंजे वढ मां, पंहिंजे रत मां नोक कलम जी ॿोड़े लिखंदो, यकीन ॼाणो ॿुधंदड़ ते उनजो असरु थींदो, ॿुधंदड़ बि उनखे ई ॿुधंदो ऐं ॿुधंदड़ जो महबूब शाइर उहो थी वेंदो जेको पंहिंजे ज़ख़्म मां, पंहिंजे ज़ख़्म जे कतरे मां पंहिंजे कलम जी नोक ॿोड़ींदो। उहा मुंहिंजी सिंधी शाइरीअ ते आहे, उहा त मुंहिंजी अयाज़ ते हुई। साईं खां बि कराईंदा हुआसीं त बाबा तोखे ॻोल्हियूं किथां ॻोल्हियूं। इहो ज़रूरु आहे त जंहिं ज़मीन ते जा भूए पेरनि हेठि
सा भूई मथे सजणे उन मिट्टीअ सां जुड़णु हिन दुनिया में इम्पोर्टेंस या मूं चयो मत ख़तमु थी आहे त छा असां वटि पंहिंजी ज़मीन न आहे छा असां वटि पंहिंजूं शदीद हालतूं न आहिनि छा उन्हनि शदीद हालतुनि जे हेठि जेका हवा घुले थी छा उन में असां हिकु शाइर हिकु आर्टिस्ट साह नथो खणे छा उनखे ख़बर नाहे त हीअ ज़मीन जेका आहे असां वटि ईरानी कालीननि वांगुरु असांजे पेरनि हेठां कीअं वेड़जी रही आहे छा ख़बर नाहे सियासी सुजाॻी हिकु शाइर खे ज़रूरु ॾियणु खपे पंहिंजे वतन जे मुतलक उनखे सियासी सुजाॻी वाक़ई तारीख़ी शऊर बि उनखे ज़रूरु हुजणु खपे पर उनखे वॾे वॾी कमु जेके सभु तॾहिं ईंदियूं जेसि ताईं उनखे शेरियत जी ख़बर हूंदी त शेरियत छा आहे अगरि शाइर आहे उनखे ख़बर हुजणु खपे त मां हीउ जेको स्ट्रोक हणी रहियो आहियां मां किथां हणी रहियो आहियां मुसवर खे ख़बर हुजणु खपे त हीउ जेको रंग मां हीउ मिलाए इन रंगनि में 4 रंग मिलाए हिकु रंग थो कढां इन जी माना ऐं मतिलबु छा आहे उहा ज़रूरु हुजणु खपे त उहो हिकिड़ो मामिलो रहे थो ऐं उहो असांजी सिंधी शाइरीअ ते आहे त शाइर वटि मिसाल तौरु हाणे आऊं दीदार शाह खे ज़रूरु चवंदुसि त साईं तूं उन जॻह ते पहुतो त तोखे पंहिंजे ज़ात सां मुलाक़ात करणु खपे हाणे लफ़्ज़ तुंहिंजा मोहताज आहिनि तूं लफ़्ज़नि जो मोहताज न आहीं हाणे तशबीहूं तुंहिंजूं मोहताज आहिनि तूं तशबीहुनि जो मोहताज न आहीं हाणे ज़मीन जे दर्द खे पंहिंजे ज़ात जे दर्द सां गॾे रख त सही कमाल करो थो थिए वाह 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 बिल्कुलु शाइरीअ में पेंटिंग्सूं थींदियूं आहिनि बिल्कुलु शाइरीअ में हाइका हूंदा आहिनि मन अक्सी शाइरी दुनिया जो वॾे में वॾो दुनिया जी अक्सी शाइरी ते अलाए केतिरा किताब बुक्स लिखियल आहिनि अलाए केतिरियूं उन माण्हुनि PhD कयूं आहिनि मंज़रनामा हे वग़ैरह वग़ैरह उहो सभु आहे पर जॾहिं गज़ल लिखिजे थो त उन गज़ल खे उन मिटीअ में ज़रूरु ॻोल्हिजे उन दर्द खे ज़रूरु ॾिठे ग़ालिब बि चयो बस के ग़ालिब हूं असीरी में भी आतिश ज़ेर पा मुए आतिश दीदा है हल्का मेरी जंजीर का ढांपा कफन ने दागे अयूब बरहंगी ढांपा कफन ने दागे अयूब बरहंगी वरना में हर लिबास में नंगे वजूद जुस केस कोई और आया न बरुए कार सहरा मगर तंगिए चश्मे हुसूल था हाँ मनो था तमीर जी दुनिया आहे बूटा बूटा पत्ता पत्ता हाल हमारा जाने रे जाने न जाने गुल न जाने बाग सारा जाने रे यो भी हिकिड़ो किस्सो आहे इहो बि हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट आहे जेको सॼी नंढे गॾ में सिंधीअ ताईं ट्रेवल करे आयो आहे सफ़र करे आयो आहे पर ग़ालिब जी बलागत सां केरु मिलियो आहे सिंधी में केरु मिलियो आहे इहो बि सोचण जा मामला ज़रूरु आहे त साईं वटि सभु कुझु आहे उनखे पंहिंजे दाख़िलियत सां ज़रूरु मिलणु खपंदो असांजो जेको जबार आहे उन वटि कमाल ई आहे मूं हुनजो कलाम ॾिठो बि आहे पढ़ियो बि आहे ॿुधो बि आहे हुन वटि कमाल जी दाख़िलियत कमाल जी आहे माना उहो पंहिंजी सिट जॻह पंहिंजे वजूद मां कढी ॿाहिरि ऐं उहो जेको ॾांव आहे ऐं उहो जेको कर्ब आहे उहो जेको दर्द आहे उहो भोगण सां जेको भोगींदो ॿिए खे कहिड़ी ख़बर खुलियल दिलि जी वीरानी महांगो इश्क जो सौदो ही पंहिंजे दिलि जे खुलियल वीरानीअ मां सिट निबार सची कढे रहे ज़रूरु थो हिसाब किताब त उनखे अञा निहाईअ खां नीह सिख मुंहिंजा सुपरी सड़ी सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे या हीअड़ो ॿेड़ीअ जा उतड़ पे ॾींहं थिया पुछो ता न पिरियां करला हूंदी कॾहिं हीउ वाक़ई नंढो आहे पर हिन जी सिट ॾाढी जाज़बियत जे वेझो आहे सिट में मुलायमत आहे सिट छिके थी सिट महसूसु कराए थी उनजो जेको ज़ात जो दर्द आहे उहो महसूसु करे टिमे थो न सिट मां उन जे लाइ हिकिड़ो ज़रूरु कमु आहे जेको उनखे पंहिंजे रियाज़ पाईंदो शाइर ते का पाबंदी थोरी आहे त शाइर खे
ही सम्झाबो हीअं जा शाइर जूं ग़लतियूं को ॿियो ॿुधाईंदो शाइर पंहिंजे ग़लतियुनि खे पाण दुरुस्त कंदो आहे पाण खे वधीक गहरो खां गहरो कंदो वेंदो आहे उहो रियाज़ जे थ्रू वेंदो आहे उहो पंहिंजे ज़ात जे दर्द सां शुरू थींदो आहे ॿिए जे दर्द सां ॻाल्हाए पिया खोड़ पिया ॻाल्हाईंदा रहनि वाक़ई मोहतरम ई रहंदा पर पंहिंजे ज़ात सां दर्द पंहिंजे ज़ात जे दर्द सां मिली ऐं माण्हू जेको पोइ का सिक कढे थो लतीफ़ साईं जी वान बि पहिरीं त पाण खे सुञाणो न पहिरीं त पाण त न को नुकर ॾे में न का किचन खाण पहिरीं त पाण मां निकिर तो ज़िंदगी जो दलदलूं कढियूं थियूं तो ज़िंदगी जो धुबड़ूं विख ते कुंड ते भांत केतिरियूं थियूं उहो तूं पाण मां उनखे हर आर्टिस्ट खे पाण सां कढणो पवंदो जेको माण्हू पंहिंजे दर्द जी ॼाण रखे थो यकीन ॼाणो त ॿिए कंहिंजे बि दर्द जी उनखे सुध पइजी सघे थी जेको माण्हू पंहिंजे दर्द सां न मिलियो आहे जेको माण्हू पाण सां ई न मिलियो आहे कंहिं ॿिए जे दर्द सां हक़ छा कंदो ईअं ई जेको माण्हू पंहिंजे ज़ात सां मिले थो ईअं पंहिंजे धरतीअ जे दुख खे तमामु क़ाइदे सां तरीक़े सां कंपोज़िशन सां पेश करे सघे थो त हीउ दोस्त नंढो तां को पर विखी आहे विकिरो वञो काक कुंधनि में पहस पखीअ कीअं पोइ इन कुरसंदो कोइ मयो माठो माठे जावेद में स्केल्स आहिनि उन में पंहिंजी हिकिड़ी फैंटेसी आहे कमाल जी फैंटेसी आहे ऐं उहा जदीदत आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त शाइरनि वटि असां रुॻो ॿारहाड़ी ॻोल्हियूं था छा सिंध जा शहर कोन्हनि छा सिंध जे शहर जो दर्द न आहे छा उहा बि दयाफ़त करणी आहे उहा ॻोल्हणी आहे उन ते बि ॻाल्हाइणो आहे त सिंध जे शाइरनि वटि रुॻो ॿारहाड़ियूं आहिनि ॿारहाड़ियूं बि असांजूं ॿ कदड़ असांजूं ज़मानती आहिनि शहर बि असांजा अमीन आहिनि शहरनि जा असां वारस आहियूं शहरनि मां हथ थी कढंदासीं कराची असांजी आहे हैदराबाद असांजो आहे मीरपुर खास असांजी आहे सखर असांजो आहे सिंध जो चपो असांजो आहे उनजे करे सिंध जे चपे जी ॻाल्हि कबी फ़क़ति अर्बन ऐं रूरल लाइफ सिंध रुॻो रूरल थो थी गुज़ारे सिंध अर्बन बि आहे अर्बन लाइफ बि आहे त उनजा चहक उनजा चीरा उनजा ज़ख़्म उनजे ज़ख़्मनि जो बि ज़िक्र सिंधी शाइरी जी घुर्ज आहे उहा घुरे थी त जेकॾहिं को शाइर इंग्लैंड ते वेठो लिखे नज़्म को शाइर वञी इटली वेनिस ते नज़्म लिखी सघे थो छा असांजा हसीन शहर न रखिया आहिनि छा उन्हनि जे असांजी अयाज़ साहिबु सुञाणो अयाज़ साहिबु पंहिंजी पोइट्रीअ में कराची ही सखर ही जिन जॻहियुनि ते आहे उन पंहिंजो उन में ज़िक्र कयो आहे इहो आहे त इन में हिनखे पंहिंजे शब्द भंडार का जवाब पंहिंजे जावेद जवार खे उहा सिर्फ़ु क्लासिक खां सवाइ पढ़ण खां सवाइ को शाइर सम्झे थो त आउं वॾो कमु करे सघां थो मुश्किल आहे नामुमकिन आहे अयाज़ कोन करे सघियो अयाज़ पंहिंजी क्लासिक खे न सम्झबो त रूट्स खे न सम्झबो रूट्स खे न सम्झबो त ब्लड जी कीअं पतो पवंदो हीअ जेका रत जी गर्दिश आहे हीअ सिंध जे माण्हूअ जे जिस्म में इहा गर्दिश कंदी कीअं आहे सिंध जे माण्हूअ जे रत जी गर्दिश खे जेको आहे उहो पंहिंजो करणो पवंदो या उनजो हिसो थियणो पवंदो ऐं जेका सिच कढबी उहा तव्हांजी बि हूंदी निभार तव्हांजी पंहिंजी बि हूंदी ऐं उहा सभिनी जे लाइ क़ाबिल क़बूल हूंदी बाक़ी जेके दौर हलिया आहिनि उहे उन्हनि ते पिया ॻाल्हाईंदा उन ते जानी साहिब वेठो आहे ॻाल्हाए उहो ॻाल्हाईंदो रहंदो असां अहसास जी ॻाल्हि था कयूं असां अहसासदारी जी ॻाल्हि था कयूं असां जज़्बे जी ॻाल्हि था कयूं जज़्बातियत जी ॻाल्हि था कयूं जज़्बातियत महदूद आहे हिन जी हिफ़ाज़त न आहे जज़्बे जी अहमियत आहे ॿी नंबर ते जेका क़ौमी आहे शाइरी इन जो सवाल आहे बि सवाल असां वटि सवाल आहे जेकॾहिं सिंधी में शाइरी क़ौमी शाइरी कई वई आहे त उहा शाइरी न आहे मुंहिंजो आहे दावा पूरा आहिनि सिंधीअ में जेका क़ौमी शाइरी कई वई आहे त शाइरी न आहे जे शाइरी आहे त क़ौमी न आहे हा क़ौमी शाइरी आहे सिंध जी त उहा शाह लतीफ़ वटि मौजूदु आहे उहा सिंधी क़ौमी शाइरी आहे त ख़लीफ़े नबी वटि मौजूदु आहे खरड़ी खाए रत भुत न विझे वात में पिड़ में पहलवान जी वेठी परखे पत जिनी नैण निसत नी न लाए खलीफ़ो ग्रोड़ी साहब चए थो खा खिचड़ी हाक माणे हंधा
खा मथ चढ़ी हाक माणे हंखा रंधी हूंदाऊं रत में मारे ॾिसंदा। क़ौमी शाइरी इनखे चइबो आहे। क़ौमी शाइरी सचल सरमस्त कई आहे। क़ौमी शाइरी ख़लीफ़े नबी पेश कई आहे ऐं क़ौमी शाइरी साक़िया कई आहे। बाक़ी जेका आहे उन ते ॻाल्हायो वेंदो, उन जे लाइ नकाद ईंदा, ज़रूरु ईंदा। लतीफ़ साईं पंहिंजे सॼी शाइरीअ में मां सदाई चवंदो रहियो आहियां त बाबा सिंध जेको आहे उनजो सिंध जे लतीफ़ साईं सिंधी शाइर न आहे त सिंध जो ज़मानती न आहे त पोइ केरु आहे? जे उनजे वटि क़ौमी दर्द न आहे त बाक़ी ॿिए कंहिं वटि आहे? ॿियो कहिड़े शाइर वटि आहे? उन पंहिंजे सॼे शाइरीअ में स्लोगन खे नारे खां कमु न वरितो आहे। उन फ़क़ति हिकिड़ो दफ़ो जो साईं सदाई करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। बाक़ी जेके सिटियूं लिखियूं अथई, जेको दर्द ॾिठो अथई, मिसाल तौर मेंह जे कुंडीअ ते कांग वेठो आहे, कांग वेठो आहे मेंह कुंडीअ जे मथे वेठो आहे। ऐं तव्हांजो सॼी दुनिया में उहा तस्वीर ॾेखारिजे, सॼी दुनिया में ॾेखारिजे हीउ वतन कहिड़ो आहे, हीअ ज़मीन कहिड़ी आहे। सॼी दुनिया चवंदी इहो सिंध थी लॻे। वाह वाह। ईअं उहिञाण हूंदा आहिनि, ईअं मामला हूंदा आहिनि। उन्हनि मामलनि जे लाइ इहो ई आहे। ऐं इन ते ॻाल्हियूं थोरियूं अलाए हुजनि न हुजनि। ॿिए नंबर ते आख़िरी ॻाल्हि इहा आहे त बाबा ॿोली ही ॿोली जे बची, ही जे ॿोली बची त सभु तहरीकूं बचंदियूं, सभु हलचल बि बचंदी, ही ज़मीन बि बचंदी। दुनिया जूं केतिरियूं ॿोलियूं डेंजर ज़ोन में आहिनि, अलाए केतिरनि ॿोलियुनि खे केतिरा ख़ौफ़ आहिनि, अलाए केतिरियूं ॿोलियूं दुनिया जे हिन ॻोल्हे तां गुम थी थियूं वञनि। सिंधी ॿोलीअ जो हुजणु ऐं उन में लिखणु फ़क़ति ई फ़क़ति तव्हां सम्झांदो को सिंधी शाइर चए थो वतन परस्ती कहिड़ी थींदी आहे, मुंहिंजो क़ाइदो ई आहे। जेको शाइर सिंधी शाइर आहे रुगो फ़क़ति सिंधीअ में लिखे, उहो आशिकाना शेर लिखे, रज़मिया शेर लिखे, कहिड़े बि क़िस्म जो शेर लिखे, जेकॾहिं सिंधी में लॻे थो मां चवंदो न खां वधीक ॿियो वतन परस्त शाइर थी नथो सघे। इहा ई वतन परस्ती आहे त हू पंहिंजे माशूका सां, पंहिंजे महबूबा सां उनजी गलनि जी ॻाल्हि करे थो, उनजे खमदार ज़ुल्फ़ जी ॻाल्हि करे थो, पंहिंजे ॿोलीअ में करे, सिंधीअ में ॿोली करे, उन खां वधीक ॿी वतन परस्ती न आहे। बाक़ी दुनिया ते जेके तब्दीलियूं उनखे छॾिजे, पर ॿोलीअ तमामु ज़हर आहे। ॿोलीअ जी अहमियत एतिरी आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त रसूल हमज़ा तौफ़ी हिकिड़ो शाइर हुयो, उहो उनजो पुटु हुयो रसूल हमज़ा तौफ़ी क्या हिकिड़ो शाइर हुयो जेको दागिस्तान मां निकिरी फ्रांस जो पंहिंजे कमाई लाइ शाइर हो, वॾो पेट गुज़रण जे लाइ वञी फ्रांस पहुतो ऐं उते रहियो। उनजे ॻोठ मां, उन शाइर जे ॻोठ मां हिकिड़ो ॿियो माण्हू फ्रांस वियो। हुनजी माउ में मिली त वञा मुंहिंजे पुट सां मिलजां ऐं उन सां ॻाल्हियूं ॿाल्हियूं करे अचिजां, ख़बरूं आहिनि उन जूं ॻाल्हियूं मूंखे मोटी ॿुधाइजां। हो हुते वियो, उन शाइर सां मिलियो, शाइर सां गुफ़्तगू कई, मुलाक़ात कई, मोटी आयो पंहिंजे दागिस्तान में। मां पुछियुसि, मां पहुती त हू आयो आहे, मां पुछियुसि त तूं ॿुधा हू मुंहिंजो पुटु तोखे मिलियो? जी हा, तुंहिंजो पुटु शाइर, मां सां गुफ़्तगू कई, कचहरी कई, तमामु ख़ुशि आहे, शादाब आहे, सभु कुझु ठीकु आहे, हुन ज़िंदगी आहे, सभु शयूं हुन अची वञनि। जी हा सही आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा त सां हुन गुफ़्तगू कहिड़ी ज़बान में कई, गुफ़्तगू कहिड़ी ज़बान में कई? चई तूं छा थी पुछणु चई? चई आवारा ज़बान में गुफ़्तगू कई न कई? दागिस्तान जी जेका क़ौमी ॿोलीअ में जेका मुंहिंजी ॿोली आहे उन में ॻाल्हाई कोन ॻाल्हाई? जी माफ़ कजां, तुंहिंजे पुटु मूं सां असांजे देश जे ॿोली में ॻाल्हि न कई। हुन मां पंहिंजी रओ कारो चादर जेका मुंहुं तड़ी चई, मुंहिंजो पुटु न आहे, मरी वियो। हीअ आहे पंहिंजे ॿोलीअ सां मुहबत। ऐं ॿोली जे हूंदी त मूंखे पंहिंजो पोटो पढ़ी सघंदो, मूंखे पंहिंजो ॾोहिटो पढ़ी सघंदो। ऐं ईअं साईं दीदार शाह खे हिनखे ऐं ईअं ई पढ़ी ॿोली बचंदी त शाह लतीफ़ खे पढ़ी सघिबो। ऐं असांजी ज़मीन ते असांजा पेर मज़बूत थी सघंदा, असांजूं जड़ूं मज़बूत थी सघंदियूं। जीअं त जेका उहा ॿोलीअ सां वठां खे असांजी ॿोलीअ खे दीमक लॻो आहे, उहा असांजे शाइरनि खे सुजाॻी ज़रूरु ॾियणु खपे। सुघड़ में शाइर में ॾींहुं राति जो फ़र्क़ु हूंदो आहे। साईं जो गज़ल आहे,
जंहिंमें हू शाइर रात जो मंज़र पुकारो तूं उते हूंदीअ किथे। वाह रात जो मंज़र पुकारो तूं उते हूंदीअ किथे। घर दरियूं ऐं दर पुकारो तूं उते हूंदीअ किथे। ही पंहिंजी हिनजी पंहिंजी फैंटेसी आहे, पंहिंजी काइनात आहे। ही ॿुधल शेर नथो लॻे, कंहिं मां उधारो वरितल कोन थो लॻे। ऐं मुख़्तलिफ़ आवाज़नि जो ही को आवाज़नि मां ठहियल का शब्द भंडार जी शब्द भंडार न आहे। ही पंहिंजी देन आहे। सिज जे साम्हूं वणनि मां काल कैंची पे उॾामी वाव मेरो परबकारो तूं उते हूंदीअ किथे। वाह 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 नांग जे नेणनि मझां ऋण पट वटां रस्तो लंघे थो। वाह नांग जे नेणनि मझां ऋण पट वटां रस्तो लंघे थो। हर घड़ीअ जो डर पुकारो तूं उते हूंदीअ वाह किथे। वाह समुंड ते सांझकारी ॼण त कान्हे किनारे कोड पाछो उते तुंहिंजो। वणनि जे छांव मां ॿाहिरि अची उस में वणनि जे छांव मां ॿाहिरि अची उस में बदन खे लोड पाछो उते तुंहिंजो। ख़ूबसूरत अखियूं सभु परायूं करी छो न सुरगो मिटी वण सरायूं करी। वाह छोकरा छो रखनि तूं सतारनि जियां। छोकरा छो रखनि तूं सतारनि जियां। छाछरा छोकिरियूं जे तरायूं करी मां खिवण मां घड़ियां चमकंदड़ चूड़ियूं। वाह मां खिवण मां घड़ियां चमकंदड़ चूड़ियूं कढी काराई वार वराई पंहिंजा लालण जो लतीफ़ चए छठी विजड़िन वॾाई भॻियूं भव खाई वञी कंबी लिकियूं ककरे। वाह मां खिवण मां घड़ियां चमकंदड़ चूड़ियूं मां खिवण मां घड़ियां चमकंदड़ चूड़ियूं तूं ककर वेझड़ो जे करायूं करी। ही हुनजी पंहिंजो नसीब आहे ऐं इहो उनजो कलाम आहे। असांजो जेको दोस्त आहे उनजो मां हिकु शेर ॿुधायां थो। निहायत जेको चयो त उन दाख़िलियत आहे उनखे पंहिंजे रचाव जे लाइ हिन रियाज़ ज़िंदगी जो ज़रूरु ज़िंदगीअ जो शाइर जेको आहे उहो ज़िंदगी जी मुसलसिल रियाज़ हूंदो आहे। ऐं रियाज़ रुगो फ़क़ति शाइरीअ जो न हूंदो आहे, रियाज़ रूह जो हूंदो आहे। माण्हू पंहिंजे अकेलाई सां मिली अकेलाई में वञी पंहिंजे रूह जी रियाज़त कंदो आहे। उहो रियाज़ सभिनी रियाज़त खां मथे हूंदो आहे जेका हर शाइर खे हर सोचींदड़ खे ऐं हर आर्टिस्ट खे इहो हुनजो भाग आहे, नसीब आहे, हुनजो कमु आहे, उनखे ज़रूरु करणु घुरिजे। असांजो जेको आहे अच्छा ही जिदत पसंदि आहे, जदीदत ॾांहुं उनजो लाड़ो आहे। उनजा ख़्याल जेके आहिनि उहे ज़ोरी उनखे जदीदत ॾांहुं वठी था वञनि। उहो जदीदत में पाण कोन थो भॼे जवाब। उनखे पंहिंजा ख़्याल जेके आहिनि, पंहिंजी जेका आमद आहे, पंहिंजो जेको वीचार आहे या जेका उन ते इल्हामी जेका वजदानी कैफ़ियत आहे उहा जॾहिं उन ते नाज़िल थिए थी त उनखे जिदत ॾांहुं वठी थी वञे, नवनि रस्तनि ॾांहुं वठी थी वञे। यानी सानेट लिखण को भई सोलो कमु हुजे हा त ज़रूरु सभु लिखंदा। असां फ़क़ीरनि छा कयो नथा कयो, असां कुझु कयो ई कोन्हे, कंहिं शइ में उन में आई कोन्हे। ही सानेट लिखणु अयाज़ साहिबु सानेट कोन लिखियो आहे,
शेख हयात साहब ने ॾिसो त हाँ सुठे सुठे इंसाने लिखियो आहे नूनी राशिद जेकॾहिं दोस्तनि खे पढ़ियो हुजे उर्दू में सुठा सैनेट जेके मूंखे जेके कुझु थोरा लॻा और नूनी राशिद साहब जा पसंदि आहिनि ऐं असांजा सामनेट जा जेके हुन पार जेके आहिनि जेके बॉर्डर जे हुन पासे आहिनि सिंधी ॿोलीअ में लिखंदड़ असांजा जलावतन जेके शाइर उन्हनि वटि सानेट कमाल जो आहे ही सानेट वार तुंहिंजा साध ॿेले ते खुलिया वार तुंहिंजा साध ॿेले ते खुलिया रूप तुंहिंजे काक खे घाए छॾियो वार तुंहिंजा साध ॿेले ते खुलिया रूप तुंहिंजे काक खे घाए छॾियो पेर तुंहिंजा लाड़ में अहिड़ा छुलिया समुंड तोखे अख में पाए छॾियो वाह वाह सींद तुंहिंजीअ ॾे निमूरियूं थियूं सींद तुंहिंजे ॾे निमूरियूं थी रुलियूं अख तुंहिंजीअ में घणा हा मेकदा मुर्ग तुंहिंजीअ में खथूरियूं थे घुलियूं विख तुंहिंजीअ में वॻी थे सारंगा तो बंभोरियुनि जो जॾहिं पीछो छॾियो तो बंभोरियुनि जो जॾहिं पीछो छॾियो पोइ घिटियुनि में चांदनी मुर्गियूं न थी पोइ घिटीअ में चांदनियूं मुर्गियूं न थी तो बंभोरियुनि जो जॾहिं पीछो छॾियो पोइ घिटियुनि में चांदनियूं मुर्गियूं न थे मूं विचोले मां हुयो तोखे सॼो पर दगन ते बारिशूं मुर्गियूं न थे खेचलियूं तुंहिंजूं अखियूं सांढे रखियूं खेचलियूं तुंहिंजूं अखियूं सांढे रखियूं समुंड वांगुरु थियूं छुलनि से ई अखियूं अवां जी वॾी महिरबानी इन्हनि ॿिन्ही शाइरनि जो हिकिड़ो अलॻि कमु आहे ऐं अलॻि दग आहे अलॻि रस्तो आहे हिकिड़े वटि दाख़िलियत आहे उनखे रियाज़ जी ऐं शब्द भंडार जी ज़रूरत आहे हिकिड़े वटि सभु कुझु आहे उनखे पंहिंजे ज़ात सां मिलणु खपे ऐं पंहिंजे दाख़िलियत सां मिलणु खपे वाह वाह